लेफ्टिनेंट जनरल रिटायर फैज़ हमीद खिलाफ कोर्ट मार्शल की कार्रवाई की शुरुआत। फैज़ हमीद के फौजी तहवील में वरतो वो। रिटायर्ड लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद खिलाफ टॉप सिटी केस में शिकायतों मिलियों हुई। सुप्रीम कोर्ट के हुक्म की रोशनी में फैज़ हमीद खिलाफ इंक्वायरी कई वही। लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड फैज़ हमीद खिलाफ रिटायरमेंट का पाकिस्तान आर्मी एक्ट जूं केतिरियूं भञकड़ियों साबित थी चुकियों आहिनि। संदसि खिलाफ पाकिस्तान आर्मी एक्ट तहत कार्रवाई शुरू कई वही है। ISPR की पधराई। फैज़ हमीद सियासी मामलन में खुली मुदाखलत कंदो हो। फैज़ हमीद खिलाफ कुछ शयूं साबित थियूं हूंदियूं, उन करे खेसि फौजी तहवील में वरतो वियो आहे। फैज़ाबाद धरणे के मुआहिदे में फैज़ हमीद की सही थियल है। कोर्ट मार्शल के अमल के फौजी तरीक़ेकार मूजिब अॻिते वधण घुर्जे। सियासी मामलन बाबत वज़ीर आज़म के सलाहकार राणा सनाउल्लाह जो रद्द अमल। सिंध समा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त फ़ौज में एहतिसाब जो हिकु पंहिंजो सिस्टम मौजूद है। फौज में मेरिट की बुनियाद ते ही इंक्वायरी थींदी आहे। एक सियासी पार्टी फैज़ हमीद से लागापा ज़ाहिर कंदी रही है। संदसि खिलाफ टॉप सिटी केस में अग भराई थी है। PTI बानी की हुकूमत आण में फैज़ हमीद जो अहम किरदार हो। संदसि कोर्ट मार्शल वारे मामले ते घना तजिया करण की जरूरत ना है। पीपल्स पार्टी के सीनियर अगवान कमर जमान कारा जो फैज़ हमीद के कोर्ट मार्शल वारे मामले ते रद्द अमल। सेनेटर फैसल वाबडा चयो आहे त फैज़ हमीद ऐं PTI हिक ही नालो आहे। इहा अञा शुरुआत है। मामलो परे ताईं वेंदो। 9 मई की पुठ भराई कंदड़नि जो एहतसाब थींदो। इदारनि खे पंहिंजो कम करण ॾियणु घुर्जे। ईरान पारां इसराइल ते ईंदड़ 24 कलाकनि दौरान हमले जो इम्कान। पासदाराने इनकलाब तर्जमान चवे थो इस्माइल हानिया के कत्ल जो बदलो ज़रूर वरतो वेंदो। इस्माइल हानिया जो कत्ल इस्लामी तहरीक के कमज़ोर करण है। विच ओभर में छिकताण घटाइण लाइ बरतानवी वज़ीर आज़म जो ईरानी सदर से टेलीफोनिक राब्तो बिन्ही अध कलाक फोन ते ॻाल्हायो। बरतानवी वज़ीर आज़म पारां विच ओभर की सूरत हाल ते ॻणती जो इज़हार। सर्कियर स्टॉमर चयो त ईरान इसराइल ते हमले का पासो करे जंग कंहिं जे मुफ़ाद में नाहे। सर्कियर स्टॉमर अमरीकी सदर जो बाइडन ऐं ॿियनि यूरोपी इतिहादियनि सां बि ॻाल्हायो। बरतानवी मीडिया चयो त हू ईरान 24 कलाक में इसराइल ते हमलो करे सघे थो। ईरान तरफा वडे हमले लाइ असांखे तैयार रहण घुर्जे। इसराइल पंहिंजो दिफ़ा करे सघे थो। मदद लाइ अमरीका मौजूद है। अमरीका जो क़ौमी सलामती के तर्जमान जॉन कर्बी जो बयान। चक विझो ॻोठ ठाहिरियो महर में पानी के वारे तां 2 धुरियुनि में झेड़ो 9 ॼणा ज़ख़्मी। अब्दुल जब्बार महर ऐं दुर मोहम्मद महर धुरियुनि में झेड़े दौरान ॿिन्ही धुरियुनि जा 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया। रुस्तम पुलिस ज़ख़्मियुनि खे लेटर ॾेई शिकारपुर ऐं खानपुर अस्पतालुनि ॾांहुं मुंतक़िल कयो। मुल्क में 14 का 18 अगस्त दौरान बरसातुन की अगकथी। ओलह ऐं नार बंगाल में चौमासे जूं हिकु हवाऊं मुल्क में असरअंदाज थींदियूं। सिंध पंजाब खैबर पख्तूनख्वा बलोचिस्तान गिलगित बल्तिस्तान ऐं कश्मीर में बरसात जो इम्कान। मौसमियाती इदारनि मौजब सिंध के साहिली इलाइक़नि में मौसम झड़ारी रहंदी।